बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जो हेडलाइंस। पाकिस्तान में कोरोना जा 141 नवा मरीज़ ज़ाहिर, अंग 6919 थी वियो, 128 फौत, 1645 सेहतयाब। पंजाब में 3291, सिंध में 2008, KPK में 912, बलूचिस्तान में 280, गिलगित में 237, इस्लामाबाद में 145 ऐं आज़ाद कश्मीर में 46 केस ज़ाहिर थी चुका। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां सखर जो मुख़्तसिर दौरो, मुख़्तलिफ़ इलाक़नि में वञी लॉकडाउन जो जाइज़ो पिणु वरितो। जेके सिंध जा माण्हू आहिनि, मुंहिंजे भाइरो ऐं भेनरो, मुंहिंजा बुज़ुर्गो, हिन करोना वायरस जे सिलसिले में मां अॼु सखर पहुतो आहियां इन जी जाइज़ो वठण लाइ। मूं जेके आदाद शुमार आहिनि त उहे त हींअर ॿुधाया आहिनि। तव्हां सभिनी खे हिकिड़ो अर्ज़ु, हिकिड़ी इल्तिजा, इन वायरस जो इलाजु तव्हां पाण वटि आहे। तव्हां चाहे शहरनि में रहंदा हुजो, तव्हां चाहे ॻोठनि में रहंदा हुजो, तव्हां लाइ तमामु ज़रूरी आहे त जेसि ताईं हिन जो को इलाजु दरियाफ़्त न थिए, तेसि ताईं पंहिंजी ज़िंदगी जो रहण सहण थोरो बदिलियो। हींअर जेको अंग्रेज़ी में सोशल डिस्टेंसिंग चवनि था, यानी हिक ॿिए खां परे रहणु, उन ते तव्हां अमल दरामद कयो। इहा कोशिशि कयो, बल्कि इहो तव्हां ते फ़र्ज़ु आहे हाणे त ॿाहिरि निकिरो। मूंखे ख़बर आहे हींअर लाबारनि जो टाइम आहे, हींअर फसलुनि ते कमु थिए पियो, उनजी रोकथाम असां न कई आहे, इन करे जो उहो तव्हां हिकिड़ी खुली फ़ज़ा में कमु कंदा आहियो, हिक ॿिए खां परे रही कमु कंदा आहियो, पर इनखे फॉलो कयो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त सिंध ऐं पाकिस्तान में कोरोना जी सूरत हाल दुनिया खां मुख़्तलिफ़ कोन्हे। जेतिरो सख़्तु लॉकडाउन थींदो, उन जा ओतिरा बहितर नतीजा ईंदा। सिंध में किथे बि माण्हुनि खे बुख में मरण न ॾिबो, राशन जी मुकमल ऑडिट कराई वञे। बख्शापुर वेझो कच्चे जे इलाइक़े में चोरी दौरान भाॻिया सुजाॻ थी पिया। मज़ामत ते चोरनि पारां फायरिंग, घर धणी सादिक बाचकाणी क़तल ऐं चाकर बाचकाणी ज़ख़्मी थी पियो। भाॻियनि जी जवाबी फायरिंग में मुबैना चोर नूर हसन सब्ज़ोई मारिजी वियो, जॾहिं त संदसि साथी पप्पू बाचकाणी ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी चोर फ़रार थी वियो आहे। ॻोल्हा कयूं पिया, बाक़ी ज़ख़्मी भाॻे खे इस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। SHO ख़ान मोहम्मद बिरोई। नवाबशाह वेझो शादी न कराइण तां 18 वरनि जे नौजवान जावेद सोलंकी गले में रसो विझी फाहो खाई आपघात करे छॾियो। घर में कोहराम मतल। ठारोशाह में बिजली जे शॉर्ट सर्किट सबब घर खे बाह लॻी वई, 2 मासूम ॿारड़ा सड़ी फौत। ठुल जे जोंगल मोड़ वटि बि हाशिम चने जी लाकड़नि जी दुकान खे लॻल बाह मंज़ूर सरकी जो घर बि साड़े छॾियो। दुकान ऐं घर सड़ी रख थी विया, ॿिन्ही मुतासिरनि जा मथे ते हथ। गंबट वेझो जवाबदारनि पीरसन हाजी मोहम्मद अली लाशारी खे खट सां ॿधी पेट्रोल हारे बाह ॾेई छॾी। ॻणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल। डॉक्टरनि पारां पीरसन जो 60 सैकड़ो जिस्म सड़ी वञण जी तस्दीक। जैकबाबाद जे बोलान पाड़े में DSP CIA मोहम्मद यूसुफ बिरोई पारां LPG गैस जो दुकान ज़बरदस्ती बंदि कराइण ऐं तशद्दुद करण ख़िलाफ़ मुतासिर दुकानदार ऐं रहवासियुनि जो एहतजाज। जैकबाबाद में डिस्ट्रिक्ट यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां सदर परवेज़ अबड़ो, मुकेश कुमार रोपीथा, मुस्तफ़ा अली ख़ान, मोहम्मद नवाज़ सोलंकी, ज़ाहिद अली मंगरियो, सैयद आफ्ताब शाह ऐं ॿियनि जी अॻवानी में जंग जे ग्रुप जे मालिक मीर शकीलुर रहमान जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ठुल जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में लॉकडाउन सबब बेरोज़गार थियल 100 पोरियतनि में राशन विरहायो वियो। हिन वक़्त ताईं 1100 ॼणनि खे ग़रीब दोस्त ट्रस्ट ऐं 160 पोरियतनि खे सरकारी राशन फ़राहम कयो वियो आहे, जॾहिं त जिगर जे आर्ज़े में वरितल जैकबाबाद जे अख़बारी हाकर वहीद सूमरो जी 25,000 रुपयनि जी माली मदद पिणु कई वई। सरमद कंडराणी। कश्मीर में डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर अशरफ कीरियो जो मुख़्तलिफ़ मिलनि ते छापो। कणक ज़ख़ीरो कंदड़ मिल मालिकनि ख़िलाफ़ कार्रवाई करण बजाए सियासी दबाव ऐं रिश्वत एवज़ कार्रवाई करण खां बग़ैर वापसि। मुख़्तलिफ़ मिलनि ते 20,000 मण खां वधीक कणक ज़ख़ीरो थियल। वॾे वज़ीर खे नोटिस वठणु घुरिजे, कश्मीर वासियुनि जी अपील। ऐं भिरिया रोड में तहरीक लब्बाइक पाकिस्तान जे सरबराह अल्लामा ख़ादिम हुसैन रिज़वी जी हिदायतनि ते मक़ामी अॻवाननि शाहिद राजपूत ऐं अरसलान मलिक पारां ग़रीबनि में राशन विरहायो वियो।
ही हुयूं हेडलाइंस। ठुल में क़त्ल थियल नारी रूबीना बंगलाणी जा कातिल गिरफ़्तार न थियण ते संदसि वारिस सरापा एहतजाज बणियल आहिनि। तफ़सील ॼाणूं था सईद कंडराणी जी हिन रिपोर्ट में। ठुल प्रेस क्लब जे अॻियां कुझु ॾींहं पहिरियां क़त्ल थियल ॻोठु रामदिल जी नारी उनजा वालिद एहतजाज करे रहिया। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। क़त्ल कयूं, अॼु 8 ॾींहं आहे, को बि गिरफ़्तार न थियो। पैसे वारा आहिनि, व्याजी आहिनि, बाला ऑफिसरनि खे पैसा ॾेई मुंहिंजो नियाणी जो को बि 8 ॾींहं गिरफ़्तारी न आहे। सभु जवाबदार सरेआम घुमंदा वतनि था, अञा मूं ते अञा बि केसियूं करनि था। मां हर मोड़ ते हर वंग ते मां पंहिंजो धरणो हणंदुमि, बाहियूं ॾींदुमि, पेट्रोल हारे पाण ते साड़ींदुमि। मुंहिंजी नारी जी का बि नथो थिए, सरेआम उहे कातिल घुमनि था। बराए महिरबानी करे साहब SHO साहब बी सिकेशन मुंहिंजा गिरफ़्तार करे असांजो करे असांजे माण्हू पकड़े ॾे जेके में कातिल अञा पे असां ते केसां करनि था। उहे कूड़ा केस ॼाण आहे, पुलिस पैसा वारे खाधल वारे छा असां ते केस आहिनि थियूं, FIR असां ते दाख़िल कराइण जी कोशिशि में आहे। असां उन जे करे तव्हां आहियूं त असांजी मदद करे हुकूमत। हिननि जूं ॻाल्हियूं ॿुधूं, हिननि जो वधीक इहो चवणु आहे त वज़ीर आला सिंध, IG सिंध, SSP जैकमाबाद खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते नोटिस वठी करे असां सां इंसाफ़ फराहम कयो वञे। कैमरा टीम सां गॾु सईद कंडराणी, जैकब न्यूज़, ठुल। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं ख़बरूं। वधीक तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com या फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।